साल जी पुॼाणी थी रही आहे। माण्हू ख़ुशीअ मां फायरिंग कंदा आहिनि। माण्हू ख़ुशीअ मां साल जे आमद जी ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। पर यादि रख, अल्लाह अज़्ज़ व जल तोखे क़ुरान में सॾे रहियो आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अरदीतुम बिल हयातिद दुनिया मिनल आखिरते फमा मताउल हयातिद दुनिया फिल आखिरते इल्ला कलील। सूरह तौबा आयत नंबर 38। छा अव्हां आखिरत जे बजाय दुनियावी ज़िंदगी ते राज़ी थी विया आहियो? दुनियावी ज़िंदगी जो सामान आखिरत जी भेंट में तमामु थोरो आहे। छा तव्हां कसीर खे छॾे कलील ते राज़ी आहियो? छा तव्हां दाणा छॾे तुहन ते राज़ी आहियो? छा तव्हां हीरा मोती छॾे कूड़नि कोडनि ते राज़ी आहियो? छा आखिरत जा अबदी सुख छॾे दुनिया जा ग़म अलम वणजणु चाहियो था? अफ़सोस, अव्हां खे पैसनि जी प्यास मुंझाए विधो। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो, बेअसर रफ़ीक़ु दरहम व दीनार ला यनफ़आनिक हत्ता युफ़ारिक़ानिक। दरहम ऐं दीनार बुरा रफ़ीक़ आहिनि, बुरा दोस्त आहिनि, जुदा थियण खां सवाइ तोखे नफ़ो नथा ॾेई सघनि। इंसाननि जा बदन ज़मीन मां फुटण वारे गाह वांगुरु आहिनि, जेको हिकु हाल खां ॿिए हाल तरफ़ मटिजंदो रहे थो, आख़िर सुकी सड़ी मिटीअ में मिली वेंदो। अल्लाह पाक क़ुरान में फरमायो, वल्लाहु अंबतकुम मिनल अर्दि नबातन सुम्मा युईदुकुम फ़ीहा व युख़रिजुकुम इख़राजा। सूरह नूह आयत नंबर 18। ऐं अल्लाह अव्हां खे सावक वांगुरु ज़मीन मां ॼमायो, पोइ अव्हां खे उन ज़मीन में मोटाईंदो ऐं अव्हां खे उन मां दुबारा कढंदो। ख़ुशियूं न कर, पंहिंजो मुहासिबो कर, पंहिंजी ज़िंदगी ते सोच। ईअं ई इंसान बि ॿाराइप खां जवानी, जवानी खां पीरी, पीरीअ खां मौत तरफ़ मटिजंदो रहे थो, वजूद खां अदम तरफ़ वञे थो। वमा हालातुना इल्ला सलास शबाबुन सुम्म शैबुन सुम्म मौत व आख़िरु मा युसम्मल मरउ शेखा व यतलूह मिनल अस्माए मैत। असांजा टे हाल आहिनि, जवानी, पोइ पीरी, पोइ मौत। मर्द हिकु ॾींहुं नेठि पोढ़ो सॾिबो ऐं आख़िर उन जो नालो मैयत पइजी वेंदो। हज़रत मैमून बिन मेहरान पंहिंजी मजलिस में वेठा हुआ। कुराड़नि खे मुख़ातिब थी फरमायूं, ॿुधायो त पोख पची वञे त छा जो इंतज़ारु हूंदो आहे? चयाऊं, लाबारे जो। वरी जवाननि खे ॾिसी फरमायूं, ऐं नौजवानो, पोख पकी न हुजे, उन ते का आफ़त अची वञे त पोइ छा थींदो? चयाऊं, ख़तमु थी वेंदी। फरमायूं त पोइ तयारी कयो, ॼाण लाबारे जी मौसम अचण वारी आहे। हय हय हारे हुयासि कलर में, ॿिज किरी पियो, वर बि वयोम निकिरी, खर बि अची खारियास, जनी काण मुयास से कांधी न थिया केच जा। अल्लाह।